अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। वॾो भाउ प्रोफेसर डॉक्टर अब्दुल रहमान मुग़ल, अदा वॾो। संदसि भाकुर जी ख़ुशबू मां कीअं थो विसारे सघां, जेतोणीकि संदसि उमिरि जे आख़िरी हिसे खां सवाइ मां कॾहिं बि हुन सां घणो वेझो न रहियुसि, पर त बि अदा वॾे जी हैसियत, रोब, दबदबो ऐं आम रवाजी सुलूक सदाईं मुंहिंजे अंदर में दूध दुखाईंदा रहिया। संदसि फराख़ टक, खुलियल भाकुर, ॾिसण जो मख़सूस अंदाज़, नक जे चोटीअ ते रखियल वेझे नज़र वारो फ्रेम, लिबास ऐं बूटनि जी चूंड, छा छा न पोयां रहिजी वियो आहे। ऐं हा, संदसि संभाल बि त अञा ताईं असां वटि आहे, जेका आबे मरहूम जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजे कुल्हनि ते रखियल रुमाल जियां वेड़े रखी ऐं कॾहिं बि न लाथी। हयाती हुन मथां सदाईं गर्मीअ जे मौसम जियां रही ऐं अदा वॾे उन संभाल जे टुआल साण सदाईं पंहिंजे फ़र्ज़ जे अदायगीअ जो पघर उगियो। वालदे गिरामी मरतबत फ़कीर मियां नूर मोहम्मद मुग़ल जे वफ़ात जो ॾिहाड़ो यादि थो अचे, जेतोणीकि उमिरि अज़ीज़ 6 साल ऐं 3 महीना हुई, पर यादि जे हाशिए में जेको पासनि खां लिखियलु आहे उहो अमर साइण जे कराइनि तां चूड़ियुनि जो राति जे वक़्तु लहणु ऐं ॿिनि पैरनि धारे वहंदड़ अखियुनि सां अदा वॾे जो अलाह जी रज़ा बाबा, अलाह जी रज़ा चवणु आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे कॉलोनीअ जे क्वार्टर नंबर A16 में अबे जहान छॾियो हो। 3 कमरनि, विरांडे ऐं 2 अंगणनि वारो उहो घरु पीलियुनि भितियुनि साण मुंहिंजे अंदर में पीलो रंग छॾे वियो। बाबा जे वफ़ात खां पोइ सॼो जहान अदा अब्दुल रहमान ऐं अदा ख़लील रहमान संभाले वरितो। अदा गुल मोहम्मद ते सदमे जो पाछो गहरो हो। असां चइनी पुटनि मां हू बाबा साईं सां वधीक वेझो रहियो हो। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे रोज़े जी ख़िदमत साण असां सभिनी जो वास्तो रहियो आहे। असीं जारोब ख़ुशि रहिया आहियूं। क़िबला ॾाॾा साईं फ़कीर मियां गुल मोहम्मद मुग़ल ऐं संदन वालिद मियां नूर मोहम्मद मुग़ल ऐं उन्हनि जा वॾा उन तस्बीह जा मोती बणजंदा रहिया। उहो बि अजीब जहान आहे जो नूर मोहम्मद गुल मोहम्मद जो सिलसिलो हलंदो थो अचे। पर ॾाॾो साईं नूर मोहम्मद हुयो त ॾाॾा साईं गुल मोहम्मद, बाबा क़िबला नूर मोहम्मद हुआ त अदा 3 नंबर गुल मोहम्मद। उनजो वॾो पुटु नूर मोहम्मद आहे जंहिंखे सभु वसीम सरींदा आहिनि। हुन पंहिंजे ॿिन्ही पुटनि मां कंहिं ते बि उहो नालो न रखियो। माना हाणे लॻे थो त 8 पीढ़ियुनि जो उहो सिलसिलो बि मादूम थी वेंदो। अदा अब्दुल रहमान ऐं अदा ख़लील शुरूअ खां ई सेवण में घटि रहिया। तालीम हवाले सां अदा अब्दुल रहमान दादूअ में पढ़ियो ऐं पोइ 2 भाइरनि खे बाबा साईं हैदराबाद पढ़ण लाइ मोकिलियो, जिते ठाठारा लाइन में असांजी ॾाढी मोहतरमा 3 पुटनि सां रहंदी हुई। पेइंग गेस्ट जे हवाले सां 2 ॼणा उते रहिया ऐं ॾाॾाण जी इनायत सां छित ते कमिरो नसीब थियो, जेको बिना छित जे हो। फिल्मी अंदाज़ में मोहबतुनि जो सफ़र शुरू थियो, जेके मोहबतूं ऐं इनायतूं या उमिरि नथियूं विसरी सघनि। इनायतुनि जी हद उहा थी जो डिसंबर जी हिकु सर्द राति जो कड़ाकेदार सीअ खे कड़ाकेदार बारिश भाकुर में भरे वरितो हो। कमिरो ख़ैर सां टाप ते हो ऐं टाप लेस हो। हेठि लहण जी इजाज़त न हुई। कुझु कलाक ॿाहिरि कमरियुनि जे हवाले रोअंदा रहिया। नेठि हुतां निकिता छाकाणि त बारिश जे बीहण जी का सोच न हुई। साम्हूं हिकु मस्जिद हुई। 2 ॼणा मस्जिद में अची लिका त माण्हुनि खे चोर सम्झो। उते ई मुफ़्ती अब्दुल मतीन साहिबु पेश इमाम हुयो। उन्हनि ॿिन्हिनि खे पंहिंजे भाकुर में भरे वरितो ऐं हिक हिक खे ज़ाती ख़ातिरी करायईं त सितम जा मारियल आहिनि, थधि मारे विझंदनि। मथां वरी तव्हां त थधा थियो। मौलवी साहिब जे भाकुर हयाती मोटाए ॾिनी। पुराणी वहदत कॉलोनीअ में जेका जामे मस्जिद आहे उते साईं अब्दुल मतीन मरहूम हिकु वॾो आलिम रहियो आहे। संदन जहान छॾण खां पोइ संदन फर्ज़ंद मियां जमील उन मसनद ते फ़ाइज़ आहे। सियारे जी उन सर्द राति घणो कुझु पलटे छॾियो। अदा ख़लील पाण नौकिरी करे वॾे भाउ खे पढ़ाइण जो फ़ैसिलो कयो। डायरेक्टोरेट में क्लार्क मुक़ररु थी हुन शाम जी शिफ्ट में सचल कॉलेज में कॉमर्स पढ़णु शुरू कई ऐं अदा अब्दुल रहमान गवर्नमेंट कॉलेज कारी मोरीअ सां लऊं लॻाई। गुरबत पंहिंजी जाइ ते हुई पर नफ़ासत बि ख़ानदानी हुई। तंहिं ज़माने में हैदराबाद जी मशहूरु शेख ख़ानदान जो मशहूरु तरीन डॉक्टर
साईं डॉक्टर अब्दुल रज़ाक शेख, जंहिंखे सभु डॉक्टर काका सॾींदा हुआ ऐं जंहिं पोइ अॻियां हली सदर में मशहूरु बिलियर हॉस्पिटल ठहिराई, सुबुह साण वॉक कंदो हो ऐं हिन नौजवान खे तकिड़ो तकिड़ो हिकु रुख में वेंदो ॾिसंदो हो। अदा मरम सदाईं तिखो हलंदो हो। डॉक्टर शेख साहब हिकु ॾींहुं खांउस रोके अहवालु वरितो। ख़बर पियसि त ठाठारा लेन खां गवर्नमेंट कॉलेज ताईं हीउ सेबतो ॿारु पंधु ईंदो वेंदो आहे, छाकाणि त भाड़ो अफोर्ड नथो करे सघे। डॉक्टर साहब ॿिए ॾियारे ते ई हिकु साइकिल वठी अदा अब्दुरहमान जे हवाले कई त अॼु खां तूं सवारीअ जे तंगीअ में न रहंदे, उहो वक़्तु बि पंहिंजे पढ़ाईअ खे ॾिज ऐं पोइ वक़्तु उहो ॾेखारियो त फिज़िक्स जहिड़े ॾुखे शोबे में उन वक़्तु अदा अब्दुरहमान 2.25 सालनि जे वक़्त में गिलास्को में PhD मुकमिल कई, जंहिं ज़माने में को बि कल्चर सवाइ इल्मु शनासीअ जे रूशनास थियल न हो। उन्हनि ॿिन्हिनि महिरबाननि ऐं पंहिंजे इदारे जे एतबार खे मथां कयो ऐं ॾिसो त छा त ख़ूबसूरत कैरियर माणियईं। अब्दुरहमान वल्द फ़कीर मियां नूर मोहम्मद मुग़ल 27 मार्च 1942 ईस्वीअ ते सेवण शरीफ़ में ॼाओ। शुरूआती तालीम सेवण शरीफ़ में हासिलु करण खां पोइ गवर्नमेंट हाई स्कूल दादूअ मां 1959 ईस्वीअ में साइंस ग्रुप में फर्स्ट डिवीज़न में इंटरमीडिएट कयाई। फिज़िक्स जे मज़मून में ऑनर्स साइड खां BSc सेकेंड डिवीज़न में 1964 ईस्वीअ में कयाई ऐं हैदराबाद अची गवर्नमेंट कॉलेज कारी मोरीअ में ॼण त संदसि साहु टिकी पियो। 1965 ईस्वीअ में हुन न्यूक्लियर फिज़िक्स में सेकेंड डिवीज़न में MSc कई। 1968 ईस्वीअ में एजुकेशन जे शोबे में M.Ed कयाई। 1977 ईस्वीअ में गिलास्को यूनिवर्सिटी बर्तानिया मां साइंस एजुकेशन टीचिंग ऑफ फिज़िक्स में PhD कयाई। लेक्चरर जी हैसियत सां 1965 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटी ज्वाइन कयाई। 1970 ईस्वीअ में असिस्टेंट प्रोफेसर, 77 में एसोसिएट प्रोफेसर ऐं 1983 ईस्वीअ में प्रोफेसर बणियो। 1984 ईस्वीअ में खेसि पहिरियों भेरो फैकल्टी ऑफ एजुकेशन जो डीन मुक़ररु कयो वियो, जितां वरी 1989 ईस्वीअ में इस्लामाबाद में वफ़ाक़ी इदारे IPACT जे डायरेक्टर जनरल जे उहिदे लाइ सॼी दुनिया जे सवें उम्मीदवारनि मां पहिरियों नंबर माणियो। उन उहिदे ते उहो घणो वक़्तु कमु न करे सघियो ऐं पोइ इस्तीफ़ा ॾेई वापसि सिंध यूनिवर्सिटी हलियो आयो, जिते वरी खेसि फैकल्टी ऑफ एजुकेशन जो डीन बणायो वियो ऐं उन उहिदे ते ई नौकिरी कंदे हुन 27 नवंबर 1995 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि 36 आर्टिकल्स ॾेही परॾेही जर्नल्स में छपिया, 9 आर्टिकल्स हिन साइंसी कॉन्फ्रेंस में पेश कया, 7 मनसूबनि ते कमु कयाई ऐं 75 खां मथे कॉन्फ्रेंसूं, वर्कशॉप ऐं कोर्सिस अटेंड कयाई ऐं कंडक्ट बि कयाई। हुन RCD प्रोग्राम हेठि ईरान जे शहर तबरेज़ में मुल्की सतह ते नामज़दगी माणींदे 1972 ईस्वीअ में ट्रेनिंग कोर्स कयो। 1980 ईस्वीअ में जापान में घटि ख़र्च वारी सिख्या बाबति 3 रीजनल वर्कशॉप में पाकिस्तान पारां शिरकत कई। 1986 ईस्वीअ में स्विट्ज़रलैंड जे शहर जनीवा में आलमी तालीमी कॉन्फ्रेंस जे 40हें सेशन में मंदूब जी हैसियत सां शरीक थियो ऐं 1989 ईस्वीअ में हिकु भेरो वरी जापान में एशिया पैसिफिक रीजन बाबति आलमी तालीमी कॉन्फ्रेंस में शिरकत कयाई। पंहिंजे दौर जो हिकु आलिम, उस्ताद, समाजी ख़िदमतगार सिंध यूनिवर्सिटीअ जे रेलवे स्टेशन भरिसां कब्रिस्तान में पंहिंजी वालिदा जे दिलि वारे पासे आसूदा ख़ाक आहे। संदसि ज़ात में अजीब रोब हूंदो हो, हू सभिनी में वॾो हो ऐं संदसि जोड़ी अदा ख़लील सां हुई। मथां वरी अदा गुल ऐं मूंखे हुन नंढनि पुटनि जियां पालियो हो। पंहिंजी तालीम जी शुरूआती ॾींहंनि में मां बेहदि रोअणो ऐं ॾकणो ॿारु हुउसि। डॉक्टरनि चयो हो त हिन जी हालति कॾहिं हार्ट फेल ॾे न वठी वञेसि। सो पहिरियां 5 दर्जा मां घर में ई पढ़ियुसि। 6 दर्जे खां मॉडल स्कूल में दाख़िला थी ऐं उते अदा अब्दुरहमान जी नौकिरी हुजण करे संदसि वेझो हुजण जी पक हुई त वञी कुझु सांभर में आयो हुउसि। रहंदो त गॾु हुउसि, पर अलाए छो खांसि परे थींदो वियुसि। हिकु अजीब ख़ौफ़ मुंहिंजे अंदर में अची वियो हो। मथां वरी खेसि मुंहिंजा अफ़ाल न वणंदा हुआ, सो मां कोशिशि करे संदसि साम्हूं न ईंदो हुउसि। मां जिदत पसंदि ऐं फैशनी हुउसि ऐं हू रवायती ऐं सादो नतीजे तौर असां ॿई हिक ॿिए खां परे थींदा वियासीं। हू हिकु दर खां दाख़िल थींदो हो त मां ॿिए दर खां खिसकी वेंदो हुउसि। जेतोणीकि खेसि मुंहिंजे सभिनी दोस्तनि जी ॼाण हूंदी हुई, पर अलाए छो असां सभिनी खे लॻंदो हो त हू असांखे पसंदि नथो करे। उन्हनि मां घणा त संदसि दोस्तनि जा ॿार या भाइर हुआ। मुंहिंजा दोस्त बि हुन खां कन कंदा हुआ ऐं ईअं हिकु अणॾिठल दीवार खजंदी वई। हू अम्मा खे मुंहिंजूं शिकायतूं कंदो हो, जंहिंजो मूंखे शदीद ॾुखु थींदो हो। मुंहिंजे वारनि रखण जो स्टाइल, कपिड़ा, मथां गिटार वॼाइणु, म्यूज़िक क्लब जॉइन करणु, जुनूनी तौरु क्रिकेट खेॾणु, उहे सभु अमल असां ॿिन्हिनि जे विच में दीवार जूं सुरूं बणिजंदा विया। घणी माफ़ु कयो,
कॾहिं का तलख़ी विच में न आई, पर मरासिम बेहद क़रीब बि न हुआ। असीं बसि रेल जे पटरियुनि जा गॾोगॾु हलंदा रहियासीं। इहो सभु हूंदे बि संदसि रवैयो बेहद शफ़ीक़ हुयो। हू मुंहिंजूं कहाणियूं पंहिंजनि दोस्तनि खे पढ़ी ॿुधाईंदो ऐं ख़ासि टुकड़ा त ॼण अज़बर हूंदा हुअसि। आशिकीअ जे हिक मामले जी ख़बर पियसि त हिकदमि हाउ कयईं त जे महमूद जी ख़्वाहिश आहे त मूंखे को बि एतिराज़ु न आहे। जेतोणीकि मूं ते शादी न कई, पर हुन तरफ़ां का बि रोक टोक कान हुई। अजीब तबियत जो इंसानु हो, जंहिंखे मज़हब सां बेहद चाह हो ऐं हू रागदारीअ जे जहान में बि वॾो शौक़ीन हुयो। क्राउन रिकॉर्ड, फिलिप्स, सोनी, मतिलबु उन दौर जे वॾियुनि कंपनियुनि जा टेप रिकॉर्डर्स, स्पोल प्लेयर्स, कैसेट प्लेयर्स ऐं रेडिया वटसि जाम हूंदा हुआ। खेसि रिकॉर्डिंग करण ऐं उन्हनि खे सहण जो जहिड़ो कर जुनून हूंदो हो। हू पंहिंजूं रिकॉर्डिंग्स पाण बि शौक़ सां ॿुधंदो हो ऐं ॿियनि खे बि ॿुधाइण में जहिड़ो कर बेइंतहा लुत्फ़ महसूसु कंदो हो। ख़ासि तौरु अदा मरहूम इज़हार अली शेख त हर मोकल वारे ॾींहुं असांजे D5 बंगले ते सर्वेंट क्वार्टर में ठहियल उताक में अची देरो जमाईंदो हो ऐं ॿई दोस्त कलाकनि जा कलाक नीम क्लासिकल ऐं लोक मौसीक़ीअ जे हिक अंग ते बहस कंदा हुआ। मां सम्झां थो त जे मूंखे रागदारीअ जे जहान में का थोरी घणी सुध ॿुध आहे त उहा अदा आबिद जे करे बि मुमकिन थी सघे थी। अदा मरहूम जो ॿियो शौक़ु फ़ोटोग्राफी हुयो। दुनिया जे जंहिं मुल्क में वियो तस्वीर कशी संदसि ख़ासि आदत रही। संदसि अखि जो शटर कमाल जो हुयो। तंहिं ज़माने में उहो हिकु महांगो शौक़ु हूंदो हो। अदा वॾो कोशिशि करे हथु हल्को रखंदो हो, घणा फ़ोटो न कढंदो हो, पर बहरहाल संदसि उहो शौक़ु बि रागदारीअ जे जहान जी ॼाण खां घटि कोन हो। संदसि इल्मी क़ाबिलियत कमाल जी हुई। पंहिंजे मज़मून ते जेका दस्तरस खेसि हासिलु हूंदी हुई, अहिड़ो मुल्को विरले उस्तादनि खे नसीबु थींदो हो। संदसि क़ाबिलियत अलाए केतिरा हासिद माण्हू पैदा कया, जन खेसि फैकल्टी ऑफ एजुकेशन में कॾहिं बि सुख जो साहु खणणु न ॾिनो ऐं मथां वरी हू जॾहिं सॼे पाकिस्तान में क़ाबिलियत जी बुनियाद ते एब्स्ट्रैक्ट जो डायरेक्टर जनरल चूंडियो त हसदा वारी मुहबत जो रंग अञा वधीक चोखो थी वियो। पंहिंजी हसासियत खां मजबूर थी ऐं दोस्तनि जे करम नवाज़ियुनि खां खे महसूसु कंदे हुन पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई ऐं हिते मोटी आयो हो। मूं संदसि वजूद में कॾहिं बि उन ॻाल्हि ते को ॾुख महसूसु न कयो त हू को एॾो वॾो उहिदो छॾे आयो हो। हिकु भेरे दिलि जे शदीद दौरे जो शिकार थियल डॉक्टर अब्दुर्रहमान फ़क़ीर माण्हू हो। फ़क़ीर जो औलाद हो ऐं फ़क़ीराई रंग में मस्तु हो। अदा आबिद खे ओलह वारनि सां ख़ासि निस्बत हुई। दरगाह कलंदर रहमतुल्लाह अलैह खां सवाइ हू सभिनी बुज़ुर्गनि खे सलाम कंदो हो। साईं मकान शरीफ़ वारे बुज़ुर्ग सां त ख़ासि सिलसिलो हुउसि। हर महीने जे हिकु ख़ासि ॾींहं ते पाण कुझु दोस्त किराए जी सूज़कीअ में मकान शरीफ़ मुलाक़ात लाइ ज़रूरु वेंदा हुआ, जिन में साईं मरहूम नजफ़ अली शाह साहब जन खे सभु साईं बुढल शाह सॾींदा हुआ। मरहूम इलियास मुग़ल ऐं ॿिया कॉलोनीअ जा साथी ख़ासि तौरु शामिलु थींदा हुआ। मॉडल स्कूल जे अहाते में रहंदड़ साईं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान साहब अदा खे पंहिंजे पुटनि जा भाईंदो हो। अदा साईं मथां अहम राज़ मरहूम क़िबला अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब जो बि हो। मूं ज़ाती तौरु महसूसु कयो त रमज़ान शरीफ़ में त ख़ासि तौरु कासमी साहब ख़तमुल क़ुरान जी तक़रीब खे ख़िताबु करणु ईंदा हुआ ऐं असांजे घर में कुझु वक़्तु गुज़ारण जी इनायत कंदे अदा ते ख़ासि शफ़क़त जो इज़हार कंदा हुआ। तंहिंखां सवाइ बि अनेक मौक़नि ते कासमी साहब अचण जी महिर कई हुई। अदा त सदाईं वटि हाज़िर हूंदा हुआ। अदा वॾे जी ख़ासि दोस्ती उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब ऐं उस्ताद सादिक अली ख़ान साहब सां बि हूंदी हुई। मूं घटि में घटि 3 दफ़ा ख़ान साहब खे पंहिंजे ओताक में बि ॾिठो। ख़िदमत जो ज़िमो मुंहिंजो हूंदो। उस्ताद अदा जी गुफ़्तगूअ में कुझु लम्हा जेके मूंखे समाअतुनि जे हवाले सां मिलिया मूं लाइ अमल आहिनि। कोयारी जॾहिं बि कंदा आहियां उहे लम्हा मोटी ईंदा आहिनि। पंहिंजे सुभाउ में हू हिकु बेहदि सादो इंसानु हो। लटे कपिड़े उथी वेठी हू हर जाइ ते किफ़ायत कंदो हो त जीअं असांजो घरु ठही सघे। हींअर जंहिं घर में असां रहूं था उन में A74 संदसि नां ऐं A73 अदा ख़लील जे नां अलाट थिया हुआ ऐं हिन प्लाट ते घर हिन वॾी महिनत सां ठारायो। 1990 ईस्वीअ में असां हिते आयासीं ऐं अदा आबिद खे हिते रुगो 5 साल ज़िंदगी गुज़ारणु नसीबु थी। हिननि टिनी भाइरनि जी मुहबत मिसाली हुई। ऑफिस, घर, मस्जिद, उन टिकुंडे जे टिनी कुंडुनि में संदन अप्रोच गॾु हूंदी हुई। कॉलोनीअ वारी मस्जिद बिलाल ऐं सोसाइटीअ वारी मस्जिद कुबा जी तामीर ऐं संभाल में हिननि टिनी खे रब मिठड़े बेहदि नवाज़ियो।
हू गॾु निमाज़ ते वेंदा हुआ, गॾु मोटंदा हुआ सवाइ ज़ोहर जे। संदन पाछोला गॾु ठहंदा हुआ, छाकाणि त उहो वक़्तु हर को पंहिंजे ऑफिस में पढ़ंदो हो। हिननि जे अंदर जी सादगी बि कमाल हुई। यूनिवर्सिटी अथॉरिटीज़ पारां प्लाटनि जी क़ुरानदाज़ी थी। अदा आबिद, अदा ख़लील ऐं अदा गुल खे हिकु हिकु प्लाट मिलियो ऐं ॼण मुसीबत थी वई। टई भाइर मथो जोड़े वेठा त भाइर 4 प्लाट टे कमु कीअं थींदो। आख़िर अकुल कमु कयो ऐं उहो फ़ैसिलो थियो त 2 प्लाट रखजनि था, छाकाणि त 4 ॼणा ॿिब माड़ घरनि में रहंदा। A73, A72 ऐं A74 मां 2 प्लाट रखी सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे ख़त लिखियो वियो त महिरबानी करे A72 वापसि वठो, असां लाइ 2 प्लाट ई काफ़ी आहिनि। अंदाज़ो लॻायो सादगीअ जी हुस्नाकीअ जो। अॼु ॿुधिजे थो त उहो हिकिड़ो प्लाट 1 करोड़ रुपए खां मथे जी आछ खे बि मोटाए थो। हुननि माल मता लाइ कॾहिं सोचियो ई कोन। जेकी मिलनि पे उन में बि जेको हक़ हुअनि सो बि ॼण त वठण खां लहराईंदा रहिया। उन में बि सोचियाऊं पे त छा इज़ाफ़ी आहे, छा लाज़िम आहे। अदा आबिद जी हिकु ख़ासि आदत मुंहं ते चवण जी बि हुई। हू का बि लॻ लपेट कोन कंदो ऐं शायदि उन करे घणनि खे कोन वणंदो हो। माण्हुनि वटि संदसि तासिर अजीब जुड़ंदो हो, पर हू कुपत खां चिड़ंदो हो। सिधी ॻाल्हि करण जो खेसि अबे मरहूम खां विरसो मिलियो ऐं हू न आसिरो ॾियण में एतबार रखंदो हो न लवाइण में। संदसि लहजो तेज़ हूंदो हो, लॻंदो हो त काणे कढंदड़ नाहे, नई काणे कढाइण थोर घुरे। 2 डिसंबर 1993 ईस्वीअ ते अदा ख़लील जी ओचिती वफ़ात ॼण खेसि टोड़े विधो। अदा गुल मोहम्मद ऐं अमर साइण त झुरी विया। अदा आबिद बज़ाहिर पंहिंजो पाण खे संभालियो, पर संदसि वजूद जी रौनक मांद पवण लॻी हुई। नंढो भाउ हयातीअ जे शाहराहनि ते ॾुखनि ॾाखड़नि में ॿिट ईअं ओचितो हलियो वञे त पाण संभालणु बेहद ॾुखियो बणिजी वेंदो आहे। ऐं शायदि उहे ई घड़ियूं हुयूं जो असीं हिक ॿिए खे वेझो आयासीं। हाणे मां हिन साण वक़्तु गुज़ारणु लॻो हुउसि। गॾु मौसीक़ी ॿुधंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा हुआसीं। को घणो वक़्तु न हूंदो हो, पर बहरहाल अॻु जे भेट में तमामु घणो हो। 26 नवंबर 1995 ईस्वीअ जी राति हुई। प्रोफेसर अब्दुल हुसैन जी अमर वफ़ात करे वई। अदा अब्दुल रहमान एजुकेशन जो डीन हो ऐं शाह साहब जो ज़ाती दोस्त हो। सूज़की केरीअ में असीं शाह साहब वटि उज़र ख़्वाहीअ लाइ वियासीं, जिते वञी अदा जेकी ॻाल्हायो सो मूंखे अॼु बि रटियल आहे। दुआ जा दर बंदि नथा थियनि शाह साहब। बसि उहो आहे त माण्हूअ जो मर्तबो किरे थो। तॾहिं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह पाक फरमायो त तूर सीना ते अची त हाणे जुती लाहे अचिजांइ। अॻे जुती पाए उन करे ईंदो हुए जो तुंहिंजी वालदा जहिड़ी हुई, जेका अॼु कान्हे। या वरी बसि अॼु आहियूं सुभाणे न आहियूं, कंहिंखे कहिड़ी ख़बर आहे त अॼोकी राति मुंहिंजी हयातीअ जी आख़िरी राति आहे। बसि सफ़र जी सदाईं तयारी कजे अदा। अजीब लॻो हो। अदा ॻाल्हाए पियो, सभु खिलनि पिया। मुए जो त को तॾो लॻो ई न पए। घर आयासीं, मूं ड्राइव पे कयो, गाॾीअ मां लही हू अलाए छो मूं वारे पासे फिरी आयो। मूं कुझु ग़लति ॻाल्हायो महमूद? मां संदसि सवाल ते वाइड़ो थी वियो हुउसि। न साईं, बिल्कुलु न। कंहिं चयो? त पोइ हू सभु खिलिया छो पए? संदसि आवाज़ में अजीब ॾुख हो। का बि राति आख़िरी त थी सघे थी न। मूं ॼण खे संभालण जी कोशिशि कई। ख़ैर आहे सर, हूंदा आहिनि अहिड़ा माण्हू। खेसि ॼण मुंहिंजो जवाबु मुतमइन न करे सघियो। पंहिंजे कमरे ॾांहुं वञण लाइ मुड़ियो ऐं वरी वापसि पलटियो। मुंहिंजे कुल्हे ते हथु रखंदे चयाईं, ख़लील जे वफ़ात खां पोइ तो मूंसां जेको साथ ॾिनो आहे, जेके भलायूं कयूं अथई, तन जा भाड़ा तोखे रब ॾींदो। मां परेशान थी वियो हुउसि। हिन ई छा पे ॻाल्हायो? चयुमि, इट्स ओके सर, मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो उहो। अदा वरी वधीक कुझु बि कोन पुछियो, कुल्हे ते वरी थपकी ॾिनई ऐं अंदरि हलियो वियो। 27 नवंबर ते शाम जो 4 वॻे ऑफिस मां मोटियो त मूं लाउंज में वेठे वीडियो ते गाना शिफ्ट कया। मुंहिंजे भरिसां खां लंघंदे हिन सलाम कयो। अदुनि जे कमरे मां हाल अहवाल वरिताई ऐं पंहिंजे कमरे में मोटी वियो। विचीअ खां मग़रिब ताईं असां अङण में क्रिकेट खेॾंदा हुआसीं। उन महिल बि खेॾूं पिया। टीवीअ ते पर्ख पियो हलियो, जंहिंमें असलम आज़ाद साहिबु मोहम्मद यूसुफ जो ॻायल गीत राहत मिले थी दर्द में मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ॻारायो पिए। जंहिं बाथरूम में अदा मुंहुं वॉश कयो पिए, उनजो दर अङण ॾांहुं खुलियो पिए। असीं सभु छोकिरा रांदि बि खेॾूं पिया ऐं खिलूं बि पिया, छो त अदा जो मूड ॾाढो सुठो हुयो
ऐं हिन पाण उहो गीत वॾे आवाज़ ॻायो पिए। मगरिब जी निमाज़ खां कुझु घड़ियूं पहिरीं मां बाइक ते अम्मा साहिण जे क़बर ते सलाम करण लाइ निकितुसि पिए। बाइक स्टार्ट न पई थिए। अदा ओचितो अंदरां निकितो। तंहिं ज़माने में पाण मस्जिद कुबा में निमाज़ बि पढ़ाईंदो हो। विची पढ़ाए आयो हो ऐं मगरिब ते वियो पिए। शलवार कमीस वास्केट टोपी कुल्हे ते रुमाल। हू सदाईं मूंखे मगरिब महिल क़ब्रिस्तान वञण खां रोकींदो हो। सम्झ में नाराज़ थींदो पर हुन अखर बि न उकिलियो। अॻियां वञी घिटीअ जो मोड़ मुड़ण खां पहिरीं अलाए छो हुन मूंखे मुड़ी ॾिठो। अलाए छो मुंहिंजी निहार बि ॾांहुं हुई। संदसि मूं ॾांहुं निहारण हुन घिटीअ जे मोड़ वटि सदाईं लाइ रहिजी वियो। उतां मुड़ी न सघियो। क़ब्रिस्तान जे पहुचण में 6 मिंट लॻा। उते पहुचण साण मूंखे हवा जो हिकु अजीब दबाव महसूसु थियो, जेको गुलाब जी तेज़ ख़ुशबू सां सथियल हो। मूंखे गुलाब परेशान कंदो आहे। ॾिठमि चौधारी का ताज़ी क़बर बि न हुई। पोइ एॾी तेज़ ख़ुशबू। मां अम्मा जे क़बर ते वियुसि ऐं उहा ख़ुशबू क़बर खे घेरो कयो बीठी हुई। पोइ मूंखे महसूसु थियो त उहा ख़ुशबू बाबा साईं जी क़बर जे रुख में वञे पई। ही सभु मां पंहिंजे होश हवास सां बकलम ख़ुदि लिखी रहियो आहियां। अलाए छा महसूसु थियो। उतां ई मोटियुसि। हाईवे ते बाइक चाढ़ियमि त परियां मासात जो पुटु पीरल भॼंदो पियो आयो। चाचा खे अस्पताल खणाए विया आहिनि। सोसाइटीअ वारे घर जी ॿी घिटीअ में हलंदे हलंदे किरी पियो। मूं उते ई सम्झो हू ख़ाली किरियो न आहे, संदसि वजूद जो गुलाब संदसि महबूब अमड़ ऐं अबे खे सलाम करण लाइ वटन पहुची चुको हो। मौसीक़ीअ ते ॻाल्हाईंदा हुआसीं त खिलंदा हुआसीं। अदाकार अशोक कुमार ऐं किशोर कुमार सॻा भाइर हुआ। सितम ज़रीफ़ी ॾिसो। महमूद किश्वर उन ॾींहुं हुओ जॾहिं अशोक जो जनम ॾींहुं हो। सालगिरह हुई। हुन हल्की मुर्क सां मूंखे हिकु वार चयो हुयो, उहो सभु मूंसां थियणो हो, उहो सभु मूं ईअं ॼातो हो छा? उन ॾींहुं मुंहिंजो जनम ॾींहुं हो। संदसि मैयत खे लाहे घर में आंदमि त मुबारकुनि जा अलाए केतिरा फ़ोन रिसीव कयमि। बसि महिरबानी पियो मञा। छा चवां? मूंखे कॉल न कयो। हिकु पेशावर लेखक जी हैसियत सां मूंखे उहो सम्झ में न पियो अचे त मूं सभु ईअं छो लिखियो आहे। गवर्नमेंट कॉलेज जे 7 साल हयातीअ जे हवाले सां इन मैगज़ीन में उहो सभु लिखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? उते किथे परियां को आवाज़ अचे थो। अदा मरहूम ज़िंदगीअ में शयुनि सां ध्यानदारीअ सां ऐं दुनिया जे मामलनि सां लहू न लॻाई, पर पंहिंजी गवर्नमेंट कॉलेज सां अलाए छो लॻल लहू ते संदसि अखियूं भरजंदियूं हुयूं ऐं पंहिंजे हिन इदारे सां खेसि इश्क़ हो। हिकु माहिर तालीम हुअण सां गॾोगॾु हू आला दर्जे जो दानिश्वर, मुनज़िम मुदरिस ऐं मुक़रर हो। उहा ॿी ॻाल्हि आहे जो संदसि का बि पब्लिक रिलेशन न हुई। का बि पज़ीराई उन करे कोन हुई जो हू पाण खे अॻियां न रखंदो हो। गवर्नमेंट कॉलेज जा मशहूरु वजूद शायदि खेसि सुञाणंदा बि न हूंदा। छा गवर्नमेंट कॉलेज खे उहा ख़बर आहे त संदसि हिकु आशिक़ शागिर्द वतन अज़ीज़ जे हिकु मुनफ़रिद आला पद ते पहुतो ऐं पंहिंजे इदारे जे कद वधाइण में सुरख़ुरु थियो। कुझु सिटुनि जी हीअ आशिकी शाला अवां जी ख़िदमत में क़बूल पवे। वॾी इनायत गवर्नमेंट कॉलेज जी जंहिं अदा वॾे खे इल्मु अदब जो हिकु बहितरीनु बुनियादु ॾिनो। वॾी करम नवाज़ी साईं अब्दुल मतीन साहब जी जंहिं सर्द राति जी सर्द बारिश में मोहबत जी गर्मी ॾेई जियापो ॾिनो। मेरो इनायत क़िबला डॉक्टर अब्दुल रज़ाक शेख साहब जन जी जन साइकिल वठी ॾियण खां इल्म जे हासिलात में हर महले में भाकुर भरियो ऐं अहसास ऐं शुक्राना उन्हनि सभिनी जा जन मुंहिंजे पीउ जे जाइ ते अधे वॾे खे इज़त ताज़ीम तकरीम मोहबत ऐं मान ॾिनो। मां अज़त शाकिर आहियां भाउ नज़ीर कासमी साहब जो जंहिंजे अणखुट मोहबत जो पंहिंजो अंदाज़ आहे। रब करीम जल शान खेसि अञा बि वधाईंदो ऐं मोहबतनि जो दस्त शफ़क़त मथसि वधीक दराज़ थींदो। आमीन। मां कॾहिं कॾहिं खेसि ॾाढो सारींदो आहियां। जॾहिं बि विसड़े जी झुंगार निहारे नेण थकिजी पिया बुलंद थींदी आहे, घर में का सुठी मानी चढ़ंदी आहे, जॾहिं मां संदसि जाइ ते घर जो वॾड़ो थी फ़ैसिला कंदो आहियां ऐं कंहिंखे भाकुर में भरींदो आहियां त लॻंदो अथमि त मुंहिंजे सीने में मुंहिंजे भाकुर में अदा वॾे जी ख़ुशबू अची वई आहे। मां हुन जहिड़ो त थी नथो सघां, छो जो किरदार जी एॾी बुलंदी मुंहिंजे वस में न आहे। संदसि मज़ार जे पेरनि खां बीहां त दिलि चवंदी आहे
मिनत कयांसि, अदा माफ़ी घुरां थो। उन्हनि सभिनी करदा ना करदा ॾोहनि जी जेके मुंहिंजी ज़ात जे करे तुंहिंजे अंदर खे ॾुकोए विया। मां जो घणो न सही, थोरो सही, पर ख़राबु त आहे न। अदा तूं ॾाढो सुठो आहीं, पंहिंजी सुठाईअ जे सदके मूंखे माफ़ु कजांइ। संदसि फराख़ चहिरे ते पखिड़ियल मुर्क ऐं संदसि कुल्हे ते रखियल रुमाल वारो आख़िरी ॾेख साम्हूं ईंदो आहे। हू मुंहिंजनि कोताहियुनि खे दरगुज़र करे ॼाणे थो। हू मुंहिंजो अदा वॾो जो आहे। परवरदिगार मिठो जल शान हू खेसि बहितर खां बहितर जाइ सां नवाज़े ऐं संदसि दर्जात बुलंद करे। आमीन। छपियल गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी मैगज़ीन। बशुक्रिया प्रोफेसर नज़ीर कासमी, 5 मई 2017 ईस्वी।